स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। अध्याय चौथों असां 33 पूरा किया लास्ट टाइम। चैप्टर 4 नाउ वी मूव टू 34। 33 में ॿुधाई ज्ञान जो महत्व, वाई नॉलेज इज़ इम्पॉर्टेंट। नाउ हिते ॿुधाईंदो शिष्य खे ज्ञान प्राप्त करण जे लाइ गुरुअ वटि वञी करे कीअं बिहेव करणु खपे। वॉट आर द क्वालिटीज़ ऑफ डिसाइपल, हाउ डज़ वन अप्रोच अ गुरु। पहिरियों असांखे इहो सम्झणो आहे त गुरु केरु आहे ऐं पोइ शिष्य केरु आहे। त 34 नंबर, तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिभिः। Know that by prostration, by questioning, and by service, the wise who have realized the truth will teach you the knowledge. जे ज्ञान चाही ज्ञानियुनि जो श्रद्धा में संग कर खोज तूं ऐं दर ते तिनांदी शेवा तूं धर। हिते ॿुधायो अथई भाई हू those who have realized the truth, जंहिंखे सच्चाई ख़बर आहे उहे तोखे ज्ञान ॾेई सघंदा। जंहिंखे सच्चाई ख़बर कोन्हे उहे कीअं ज्ञान ॾेई सघंदा। यदि मूंखे अधु नॉलेज आहे त मां अधु ई नॉलेज ॾेई सघंदुसि। यदि मूं वटि सॼो नॉलेज आहे, मां चङी तरह अभ्यास कयो आहे, हिकु गीता पढ़ी करे न थींदो आहे ऐं ॿिया ग्रंथ बि उन सां गॾु पढ़णा पवंदा आहिनि। यदि मूंखे सॼो नॉलेज आहे त मां सॼो नॉलेज ॾेई सघंदुसि। के माण्हू 5% 10% नॉलेज वठंदा आहिनि, पोइ सिधो प्रवचन ॾींदा आहिनि, ज्ञान विराईंदा आहिनि। हाणे जंहिंखे कुझु बि न आहे उन जे लाइ त उहो बि ज्ञानी आहे। जंहिं वटि 10% आहे उहो 0% वारे खां त हायर ई आहे। त उते बि जंहिंखे 0 नॉलेज आहे उनखे शरण में वञिणो पवंदो, सर्विस करणी पवंदी, क्वेश्चन्स करणा पवंदा। पर गुरु सिलेक्शन जे टाइम ते शिष्य खे इहो ॾिसणो आहे त भाई सचमुच में हिन गुरुअ खे कोई आज़मूदो आहे कि न, ही ख़ाली किताब पढ़ी करे थो ॿुधाए। हिन जो बैकग्राउंड छा आहे, हिन महिनत केतिरी कई आहे। पोइ थी सघे थो गुरुअ खे 50% नॉलेज आहे, पर शिष्य लाइ त उहो बि जाम आहे। त दोज़ हू हैव डिस्कवर्ड द ट्रुथ, द रियलिटी, ओनली दे कैन इम्पार्ट दिस नॉलेज। त हू माना गुरु हिते उहे तोखे ज्ञान ॾींदे। पर तोखे छा आहे करिणो, तोखे पहिरियों उन जे शरण में वञिणो आहे, पंहिंजो मथो उन जे साम्हूं टेकणो आहे, शरणागति तव्हांखे वठणी आहे। तंहिंखां पोइ कुझु सुवाल पुछणा आहिनि उन्हनि सां, भई मूंखे हीअ अड़चन आहे, मूंखे हीअ ॻाल्हि ख़बर नथी पए, मूंखे हीअ सम्झ में नथो अचे, तव्हां सम्झायो मूंखे। ऐं उन्हनि खे सेवा ॾियणी आहे। त ही 3 ॻाल्हियूं शिष्य खे करणियूं आहिनि। ऐं चौथी ॻाल्हि आहे राइट गुरुअ वटि वञिणो आहे। यदि असांखे काई बीमारी आहे, असांखे थोरी त ख़बर हुजे भई मूंखे तकलीफ़ कहिड़ी आहे, पोइ असां कंहिंखां पुछूं हिन तकलीफ़ वास्ते मां कहिड़े डॉक्टर वटि वञा। तव्हां ईअं न करे सघंदो पेट में सूर ऐं ENT वटि हली वियो। त सही डॉक्टर ॻोल्हणु पेशेंट जो कमु आहे। तंहिंखां पोइ पेशेंट वञी करे डॉक्टर खे सरेंडर करे, भई डॉक्टर साहब मूंखे हीअ तकलीफ़ आहे पर मूंखे कोई ज्ञान न आहे, तव्हां वटि ज्ञान आहे, उन जे आधार सां तव्हां मूंखे ॿुधायो त मां छा छा कयां।
त शरणागति प्राप्त करणी अथसि, तंहिंखां पोइ क्वेश्चन करणु, तंहिंखां पोइ सेवा करणी अथसि। हाणे हिते सेवा कीअं कंदो डॉक्टर जी? उनजी फी ॾींदो। जंहिं महिनत सां कमायो अथई उहो पैसा ॾींदुसि, त ॼण त महिनत ॾिनई। त टे ॻाल्हियूं हिते शिष्य कयूं। पहिरियों त उनजे शरण में वियो, तंहिंखां पोइ उनखां सवाल पुछई, तंहिंखां पोइ उनखे सेवा ॾिनई। हीअ असां कीअं ठहियल आहियूं? असांखे लॻे थो हीउ शरीर मां आहियां, पर ईअं न आहे। हीउ शरीर असांजो हिकु साधन आहे। हिन शरीर खे असांजो सूक्ष्म शरीर हलाईंदो आहे, मन बुद्धि हलाईंदो आहे। जेके असांजे अंदर में वीचार था अचनि, भावनाऊं थियूं अचनि, उहे शरीर हलाईंदियूं आहिनि। उनखे चवंदा आहिनि सूक्ष्म शरीर, हिनखे चवंदा आहिनि स्थूल शरीर। त सूक्ष्म शरीर में ॿ हिस्सा आहिनि, हिकु आहे मन, हिकु आहे बुद्धि। असांजूं भावनाऊं बि आहिनि ऐं असांखे दिमाग़ बि आहे। त ही टे इक्विपमेंट्स, टे साधन असां वटि आहिनि। शरीर आहे, मन आहे ऐं बुद्धि आहे। इहे टई जो टई असांखे अर्पण करणा आहिनि। शरीर सां असां सेवा कंदासीं, मन सां असां शरणनि में वेंदासीं ऐं बुद्धीअ सां असां सवाल पुछंदासीं। सो कर्म योग कंदासीं, भक्ति योग कंदासीं, ज्ञान योग कंदासीं, तॾहिं असांखे सचो ज्ञान प्राप्त थींदो। के चवंदा आहिनि न असांखे त भक्ति वणंदी आहे, असां ख़ाली भक्ति कंदासीं। त पोइ सचो ज्ञान प्राप्त कोन थींदो। जेसि ताईं इंसान भक्तीअ में आहे, मंदर में आहे, आश्रम में आहे, तेसि ताईं उनखे ठीकु लॻंदो। पर जीअं हू ॿाहिरि ईंदो, संसार में ईंदो, वरी तकलीफ़ूं शुरू। के चवंदा आहिनि भक्ति भक्ति कुझु आहे ई कोन, ही सभु असां कर्म योगी आहियूं, असांखे हिन महिनत करणु खपे। संसार खे छा खपे? कोई त महिनत करे तॾहिं त संसार हलंदो। त असां महिनती आहियूं, असां कर्म योग कंदासीं, असां सेवा कंदासीं। सेवा सॼो वॾो धर्म आहे। सेवा खां वॾो कोई धर्म ई न आहे। पर हू सेवा कंदा, पर हुन जे मन खे शांती मिली? छा उनजो दिमाग़ खुली वियो? छा उनखे सचमुच में रियलिटी छा आहे ख़बर पई? ॾाढो वॾो कंफ्यूजन आहे। सच्चाई छा आहे इहो ख़बर पवणु माना हीअं सम्झो त ही जन्म न जन्म जन्म जी सफलता प्राप्त थी वई। त हू ज्ञान असांखे खपे। हुन ज्ञान खां सवाइ कोई संसार में कोन हली सघंदो। पर कोई चवंदा आहिनि न असां इंटेलेक्चुअल्स आहियूं, असां ख़ाली ज्ञान वठंदा आहियूं ऐं ज्ञान ॾींदा आहियूं। हिन ज्ञान अहंकार सां भरियल आहे। इहो ज्ञान ही मां थो कयां, इहो इमीजिएटली उन में ईंदो आहे। चवंदा न आहिनि मां, चवंदा आहिनि तोखे त ख़बर ई न आहे, तोखे त ज्ञान ई न आहे, तोखे त दिमाग़ ई न आहे, माना मूंखे आहे। त ज्ञान अहंकार सां भरियल आहे। त इहो ज्ञान सचो ज्ञान न आहे। त ज्ञान में ॾाढी कंफ्यूजन आहे। इन करे टे इक्विपमेंट टई जो टई हिकदमि लॻाइणा आहिनि, तॾहिं सच्चाई ख़बर पवंदी। हिकु इक्विपमेंट लॻाईंदासीं त सच्चाई ख़बर कोन पवंदी। त चए थो टई जो टई तत्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। तव्हां भक्तीअ सां गुरूअ वटि वञो, तव्हां गुरूअ जी सेवा कयो ऐं गुरूअ खां सवाल पुछो। सवाल पुछो हे तोखे ईंदो आहे छा? ईअं न, भाई मूंखे ही नॉलेज खपे, मूंखे ही श्लोक सम्झ में नथो अचे, तव्हां मूंखे सम्झायो। मूंखे मां ही उपनिषद पढ़ियो पर मथां हली वियो, तव्हां मूंखे पढ़ायो। मां हिते रहण लाइ तयारु आहियां। मां जेका महिनत खपे मां कंदुसि, जेका सेवा खपे मां कंदुसि। जीअं तव्हां चवंदो तीअं मां कमु कंदुसि। तव्हां चवंदो सुबुह 4 बजे उथ, मां 4 बजे उथंदुसि। तव्हां चवंदो थधे पाणीअ सां सनानु कर, मां थधे पाणीअ सां सनानु कंदुसि। तव्हां चवंदो ही ग्रंथ पढ़ो, मां ही ग्रंथ पढ़ंदुसि। पर मूंखे सम्झायो। त ही टई असांजा उपकरण जेके आहिनि, टे साधन, टई जो टई साधन असांखे लॻाइणा आहिनि।
तॾहिं हू शिष्य थी वियो। तव्हां घमंड सां चवंदव भई असांजो विश्वास ख़ाली भक्तीअ में आहे, घमंड सां चवंदव असां त ख़ाली ज्ञानी आहियूं, घमंड सां चवंदव असां ख़ाली कर्म योग कंदा आहियूं, माना यू हैव ज़ीरो वैल्यू, पोइ ज्ञान प्राप्ति न थींदी। गुरु छा तव्हांखे ऑर्डिनरी रस्ते वारो माण्हू बि न ॿुधाईंदो। त टई असांखे उपकरण उन जे शरण में विझणा आहिनि। जॾहिं टई उपकरण असां, हा थी सघे थो कोई इंटेलेक्चुअल आहे उहो 50% पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु कंदो, अगरि हुनखे भक्ति 30% आहे 30% मन खे लॻाईंदो, अगरि हू एक्टिव न आहे त 20% सेवा ॾींदो। यदि एक्टिव आहे, के हाइपर हूंदा आहिनि माण्हू, एॾी एनर्जी भरियल हूंदी अथनि हिकु जॻह ते वेही न सघंदा आहिनि, त उन्हनि खे सेवादारी ॾियो, 80% सेवा कनि, 15% भक्ति कनि, भले 5% नॉलेज वठनि, प्रपोर्शन हर कंहिंजो अलॻि आहे। पर असांखे टई इक्विपमेंट एट अ टाइम, ईअं न आहे अॼु मां भक्ति कंदुसि सुभाणे मां सेवा ॾींदुसि परीहं मां सवाल, ईअं न आहे। एट अ टाइम ऑल 3 इक्विपमेंट्स हैव टू बी एम्प्लॉयड। अच्छा, ही गुरु केरु आहे? हाणे असांखे योगासन प्राणायाम सिखणो हुयो, असांजे पासे में अयंगार इंस्टीट्यूट हुई, असां उते वञी शरणागति में वियासीं उन्हनि असांखे योगासन सेखारियो, प्राणायाम सेखारियो, केतिरा साल असां वञूं पिया, त हू असांजो गुरु थी वियो हुते, जेको असांखे योगा सेखारी। लिमिटेड बट आहे गुरु। पोइ कुझु भॼन बि ॿुधणा पवंदा आहिनि, कुझु मन खे शांती खपे, पोइ असां ॿिए आश्रम में वियासीं, उते शरण में वियासीं, पोइ असांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं बि ॾिसणु मिलियूं, ॿुधणु मिलियूं। विषय असांजो डिस्कशन जो भक्ति हुयो, त असांखे मन खे शांती मिली, त हू असांजो गुरु थी वियो। वरी असांखे क्वेश्चन्स आया, हीअं छो, हूअं छो न आहे, ही संसार हीअं छो थो हले, संसार में दुख छो आहिनि, मूंखे गुस्सो छो थो अचे। पोइ असां 3 गुरुअ वटि शरण में वियासीं, त हू गुरु थी वियो। त घणा गुरु थी विया। दत्तात्रेय भॻवान जा 24 गुरु हुया। अजगर खे ॾिठई, माना हिकु स्नेक खे ॾिठई, हुन खां बि कुझु लेसन मिलियुसि, चई हीउ बि मुंहिंजो गुरु आहे। त गुरु उहो आहे जेके तव्हांजे साम्हूं ऊंधहि आहे उनखे रोशन करे। असांखे अज्ञान आहे, उनखे ज्ञान सां भरे छॾे। असांजो गिलास ख़ाली आहे, हुन में कुझु विझे, उहो गुरु आहे। हिकु गुरु न हूंदो आहे कॾहिं बि। तव्हां चवंदो मुंहिंजे गुरुअ चयो आहे, ख़ाली मुंहिंजो सत्संग ॿुध, माना आसक्ति थी वई, माना तव्हांजो पतन थी वियो। भले इंसान आश्रम में रहे, पर अटैचमेंट डेडली हूंदी आहे। धर्म सां अटैचमेंट ॾिसो छा थो हले संसार में, दुनिया में। चवण लाइ असां धर्म था पालन कयूं, कोई धर्म पालन नथो करे। हू अटैच्ड आहिनि, जेको अटैच्ड हूंदा आहिनि उहे पालन न कंदा आहिनि। जेके गुरुअ सां अटैच्ड हूंदा आहिनि, गुरुअ जी सिख्या बि न वठी सघंदा आहिनि। हू चवंदा आहिनि मूंखे गुरु आहे ॾिसी वठंदो। त अटैचमेंट इज़ डेडली। आसक्ति, बॉन्डेज, असां पाण खे ॿधी था रखूं। भले गुरुअ सां हुजे, ग्रंथ सां हुजे, धर्म सां हुजे, असां पाण खे ॿधी था। जेको ॿधल आहे माण्हू, उहो प्रोग्रेस कीअं करे सघंदो? प्रोग्रेस माना हुनखे अॻिते वञिणो आहे। ही हैज़ टू ग्रो। पर असां पाण खे ॿधी रखंदासीं हिकु जॻह ते, त पोइ असांजो ग्रोथ कीअं थींदो? त ही डायनामिक प्रोसेस आहे। अॼु हिकिड़ो गुरु आहे त सुभाणे ॿियो गुरु आहे। असांजी ज़रूरत छा आहे? तव्हांखे पंहिंजे शरीर में कुझु त डिफेक्ट आहे, बचपन खां वठी पैदाइशी डिफेक्ट, उनखे ठीकु करिणो आहे, न त अॻिते हली तकलीफ़ थींदी। त असांखे योगा गुरू वटि वञिणो पवंदो, आसन सिखणा पवंदा, प्राणायाम सिखणो। तव्हां वेंदव आश्रम में जिते भक्ति था सेखारनि, उहो तव्हांजे शरीर लाइ कुझु बि कोन करे सघंदा। हुननि जो स्कोप लिमिटेड आहे। त 3 इक्विपमेंट आहिनि असांजा, 3 साधन, टिनिनि खे बराबरि हलाइणो आहे, अकॉर्डिंग टू देयर स्ट्रेंथ।
टई उनखे एम्प्लॉय करणा आहिनि। काथे एम्प्लॉय करणा आहिनि? कंहिंखे 5 गुरू हूंदा, कंहिंखे 10 गुरू हूंदा। ग़रीब न थियो, हिकु गुरू आहे बसि। 100 गुरू हुजनि भले असांजा। ही डॉक्टर बि गुरू आहे। उन टाइम ते डॉक्टर असांखे बचाईंदो, उहो डॉक्टर गुरू आहे। कोई लीगल समस्या आहे, उन टाइम ते असां वकील वटि वेंदो, वकील असांजो गुरू आहे। सभिनी खां वॾो गुरू अथव कृष्ण भॻवानु, उनखे चवंदा आहिनि जगत गुरू। ही जेका मां ॻाल्हियूं ॿुधायां थो, ही मुंहिंजियूं न आहिनि, ही त हुन ॿुधायूं आहिनि ऑलरेडी। कंहिं त लिखी रखियो आहे, हिन करे असांखे फ़ाइदो मिले थो। मां ख़ाली हुनखे ट्रांसलेट थो कयां, हू नॉलेज खणी पहुचायां थो बसि। पर सचो गुरू हू आहे, हुनजो चवणु मञूं असां त पोइ ॿेड़ा ई पार आहिनि। हुन पंहिंजे वाणीअ मां, पंहिंजी एक्शन मां ज्ञान ॾिनो आहे। ख़ाली लेसन न ॾिना अथई, ख़ाली लेक्चर न ॾिना अथई। पाण केॾी तकलीफ़ुनि मां, केॾा संकट, केॾा राक्षस आया हुनजे जीवन में, बट ही वाज़ काम, कूल। हुनजे शांतीअ में कॾहिं बि गड़बड़ न थी। थ्रू एक्शन हुन पंहिंजे जीवन इन हिसाब सां प्लान कयईं त सॼे संसार खे इहो ज्ञान मिले। ॾिसो, कुझु ॻाल्हाई कोन, हिकु दफ़ो ख़ाली हिकु माण्हूअ खे गीता ॿुधाई, अॼु असांजे कम थी अचे। वञी स्कूल न खोलियईं, आश्रम न खोलियईं, लेक्चर्स न ॾिनई। सचो गुरू असांजे अंदर में आहे। जॾहिं असांखे ख़बर पवंदी भई बाबा हे संसार जेको मूंखे खपे उहो नथो ॾेई सघे, मूंखे छा खपे? पैसो खपे, छाजे वास्ते खपे? सोचो। मूंखे गाॾी खपे, गाॾी छाजे वास्ते खपे? मूंखे वॾो घरु खपे, छाजे वास्ते खपे? शादी करणी आहे, छाजे वास्ते करणी आहे? इहे सवाल पुछंदासीं त असांखे ख़बर पवंदी हिकु ई ॻाल्हि आहे, असांखे उहो आनंद खपे जेको असां वटि ऑलरेडी आहे, ख़ाली असां विसरी विया आहियूं। इट्स लॉस ऑफ मेमोरी, दैट्स इट। असांखे उहो खपे। जॾहिं इहा ख़बर पवंदी त हू शिष्य शिष्य थी वेंदो। पोइ हो काथे बि वेंदो, ज्ञान वठंदो पंहिंजो। सभु गुरू सभु ज्ञान न ॾेई सघंदा, पर हू वेंदो हिकु आश्रम मां ॿिए आश्रम। मुंहिंजी हीअ शंका आहे, केतिरा फॉरेनर्स ईंदा आहिनि हिते, के ऋषिकेश में वञी रहंदा, के काशीअ में, बनारस में वञी रहंदा, के पुणे में अची रहंदा, के काथे नॉलेज जे पुठियां दीवाना हूंदा आहिनि। पोइ हिकु दफ़ो उन्हनि खे सच्चाई ख़बर पइजी वई, पोइ हली वेंदा आहिनि पंहिंजे घर, पोइ पंहिंजो जीवन मस्तु हिकदमि आनंद में गुज़ारींदा आहिनि। ईअं न आहे चिपकी वेही रहिया हिते, त काथे बि चिपकी करे न आहे वेहणो। डायनेमिक यू गॉट टू बी, गेन नॉलेज। त ही जेका असांजे अंदरि जिज्ञासा आहे त मूंखे सच्चाई ख़बर पए, इहो असांजो सचो गुरू आहे। इन खे शरण वञो, ऐं उहो ई असांजो आत्मा जो स्वरूप आहे। इन खे शरण वञो, इन जी सेवा, इन जी भक्ति ऐं इन जो ज्ञान उहो तारींदो। त हिते 3 ॻाल्हियूं ॿुधाई अथई, शरीर सां सेवा कयो, मन सां भक्ति कयो ऐं दिमाग़ सां ज्ञान वठो। जॾहिं इहे 3 कंदव त पोइ तव्हांखे ज्ञान मिली वेंदो। सच्चाई छा आहे इहा ख़बर पइजी वेंदी। असांखे लॻे थो ही संसार सचो आहे, न। असांखे लॻे थो ही शरीर मां आहियां, न। ही ख़ाली असां टेम्पररी वरिता आहिनि, बसि टाइम पास कयूं, भई थोरो घुमी फिरी। जीअं असां वेंदा आहियूं, भई अमेरिका था वञूं घुमणु 6 महीना ख़तमु थी विया वापसि, तीअं असां आहे न घुमणु आया आहियूं, मज़े सां रहूं, पर असां विसरी वियासीं। असां मज़े में हुयासीं, असां विसरी वियासीं। पोइ जीअं ई संसार मथे थो वञे, असां मथे था वञूं, उहो हेठि थो अचे, असां हेठि था अचूं। पंहिंजी सोच सां असां तयारु कयो आहे, ॿियो कुझु बि न आहे।
त हिते ॿुधायो अथई कीअं तव्हां ज्ञान प्राप्त करे सघंदव। उनजो फॉर्म्यूला ई मुंहिंजी आत्मा ई मुंहिंजो गुरु आहे। मूंखे जेका महिनत करणी आहे मुंहिंजे आत्मा वास्ते, मूंखे जेका भक्ति करणी आहे मुंहिंजे आत्मा वास्ते, मूंखे जेको ज्ञान प्राप्त करणो आहे आत्मा जे लाइ। वॉट इज़ रियलिटी, वॉट इज़ हू एम आई, फ्रॉम वेयर डिड आई कम, दीज आर द क्वेश्चंस। 35 यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि। नोइंग विच, जेको ही ज्ञान जे बारे में ॻाल्हाए थो, दैट नोइंग विच यू शैल नॉट अगेन गेट डिल्यूडेड। दस ओ पांडवा, by which you will see all beings in the self, also in me. पाए ज्ञान पांडु पोइ रहंदे त मोह खां परे, पसंदे जगत ज्योति कीअं थी त तो में ऐं मूं में ॿरे। चए तो ही ज्ञान मिलण खां पोइ तूं वरी मोह में न फासने। हाणे असां मोह में आहियूं, पर असांजी आत्मा स्वरूप जॾहिं असां हुयासीं उन टाइम ते मोह कोन हुयो। हाणे असां मोह में आहियूं ऐं ही ज्ञान मिलण खां पोइ मोह ख़तमु थी वेंदो, पोइ असांखे मोक्ष प्राप्ति थींदी। पर ही ज्ञान कहिड़ो आहे? ही ज्ञान ॾाढो इम्पोर्टेंट आहे। ही चए थो यू विल सी ऑल बीइंग्स इन द सेल्फ, इन मी। कृष्ण भगवान तो चए सभई जेके भी प्राणी आहिनि, पशु पक्षी आहिनि, समुंड में रहण वारा आहिनि, वनस्पति आहिनि, इंसान आहिनि, सभु मुंहुं में ॾिसंदे तूं। हाणे ॻाल्हाए केरु थो? ही कृष्ण भगवान हिकु रूप आहे। कंहिंजो रूप आहे? ही परमात्मा जो रूप आहे। त जॾहिं कृष्ण भगवान चए तूं मुंहुं में ॾिसंदे, माना परमात्मा तो चए तूं मुंहुं में ॾिसंदे। आसमान में तव्हांखे ख़बर आहिनि घणा सूरज आहिनि। जेतिरा हिन संसार में बल्ब था ॿरनि सॼी दुनिया में, चाहे अमेरिका हुजे, चाहे इंडिया हुजे, चाइना हुजे, जेतिरा बल्ब आहिनि उन खां बि केतिरा वधीक सूरज आहिनि आसमान में। असांजो जेको सूरज आहे सभिनी खां भरिसां आहे, इन करे असांखे हू साफ़ थो नज़र अचे। के उन खां परे आहिनि, उहे राति जो नज़र ईंदा तारनि जे रूप में। तव्हां जॾहिं क्लियर स्काई हूंदो, आर्टिक रीजन में वेंदो, हुते हिकदमि साफ़ आसमान हूंदो आहे, त लखे करोड़े तारा ॾिसण में ईंदा। इहे सभु आहिनि छा? इहे सभु सूरज आहिनि। ऐं केतिरा त अञा नज़र ई न आया आहिनि। क़रीबन 3 लख किलोमीटर हिकु सेकंड में लाइट ट्रैवल कंदी आहे। अञा ट्रैवल थी करे, पहुती न आहे। माना केतिरा परे आहिनि उहे। They take millions of years, our years, light years. त ही सभु आहिनि छा में? ही सूरज तव्हां छा में था ॾिसो? आसमान छा चवंदो? ही सभु सूरज मुंहुं में आहिनि, चवंदो न। असां ॾियारीअ में मालाऊं लॻाईंदा आहियूं अलॻि अलॻि, या पोइ गणपतिअ में डेकोरेशन कंदा आहिनि, डिस्को लाइट लॻाईंदा आहिनि। घणा बल्ब हूंदा आहिनि, हज़ारे लखे बल्ब हूंदा आहिनि। के ॻाढ़ा आहिनि, के पीला आहिनि, के सावा आहिनि, के नीरा आहिनि, के कारा आहिनि, के अछा आहिनि। एॾा बल्ब लॻाईंदा आहिनि। ॻाढ़ो बल्ब खां तव्हां पुछंदो छा कंदो आहे? मां ॻाढ़ी लाइट ॾींदो आहियां, घमंड सां चवंदो। पीले खां पुछंदो, मां पीलो लाइट ॾींदो आहियां, मुंहिंजो नालो पीलो आहे। सभई बल्ब पंहिंजो पंहिंजो
व्याख्या कंदा, मां हीअं आहियां, मां हूअं आहियां, मुंहिंजे रोशनी न हूंदी त ही इंसान ॾिसी न सघंदा। पर इहा रोशनी आहे छा? हिकु बिजली आहे। जेका ॻाढ़ी रोशनी आहे उहा ई बिजली आहे। जेका पीली रोशनी आहे उहा बि उहा ई बिजली आहे। जेका नीली रोशनी आहे उहा बि उहा ई बिजली आहे। एनर्जी सेम, इलेक्ट्रिसिटी सेम। चाहे वो बल्ब अमेरिका में हुजे, चाहे इंडिया में हुजे, चाहे न्यूज़ीलैंड में हुजे, चाहे अफ्रीका में हुजे, बिजली उहा ई आहे। त ही सभु बल्ब छा में था ॿरनि? ही बिजलीअ में था ॿरनि। बिजली न हुजे हा त बल्ब जी काई क़ीमत आहे? ज़ीरो। तव्हां चवंदो मुंहिंजो एॾो मस्तु डिज़ाइनर लाइट मां वठी आयो आहियां, ज़ीरो। विदाउट इलेक्ट्रिसिटी इट इज़ यूज़लेस। त बिजली छा चवंदी? ई सभु बल्ब मूं में आहिनि। तव्हां बल्ब ॾिसंदो, अरे छा त रोशनी आहे, छा त डांस आहे, छा त ही आहे, पर आहे बिजली। जंहिंखे बिजली नज़र अची वई उहो थी वियो इलेक्ट्रिकल इंजीनियर। हुनखे ख़बर पवंदी त सॼो संसार हुन में समायल आहे। असांजी आत्मा हिकु ई आहे। असांजा शरीर अलॻि अलॻि आहिनि। मुंहिंजो शरीर यूनिक आहे, तीअं तव्हांजो शरीर बि यूनिक आहे। पोइ मुंहिंजा वीचार अलॻि आहिनि, तव्हांजा वीचार अलॻि आहिनि, पर हिन शरीर खे, हिन वीचारनि खे जेको जीवन थो प्रदान करे उहा आहे असांजी आत्मा। उहा आत्मा अलॻि अलॻि कोन्हे, उहा हिकु ई आहे। यदि उहा हिकु न हुजे हा त मां जेको ॻाल्हायां थो तव्हां सम्झी न सघो हा। ही असां ॻंढियल आहियूं। सच्चाई इहा अथव, सचो ज्ञान इहो अथव। All beings are in the self, like all bulbs or lamps are in electricity, all suns are in the sky. केतिरो वॾो आहे स्काई? तव्हां उनखे मेजरमेंट चालू कयो, हिकु जेट में वियो, हलंदा रहो 500 साल, 1000 साल, 5000 साल, आसमान ख़तमु कोन थींदो। It's called infinite. And he is infinite. Our self is infinite. ही ज्ञान जंहिंखे मिली वियो हुन जो मोह दूर थी वियो। ही परमात्मा तो ॻाल्हाए, भले ही तव्हांखे ॾिसण में शरीर तो अचे, पर उहा ई आत्मा जेका ॻाल्हाए थी, उहा ई आत्मा ॿुधे थी। भले तव्हां पंहिंजे कननि सां था ॿुधो, पर हुन कन खे हलाइण वारी ऐं हिन जिभ खे हलाइण वारी शक्ति हिकु ई आहे। ऐं उन शक्तिअ जे करे असां हिक ॿिए सां ॻंढियल आहियूं। इन करे हिक खे दुख थींदो आहे न, ॿिए खे बि दुख थींदो आहे। हिकु खिलंदो आहे न, ॿियो बि खिलंदो आहे पंहिंजो पाण। असां नोटिस नथा कयूं। दीज आर द वेरी सटल हैपनिंग्स। असां ध्यानु नथा ॾियूं इन्हनि ॻाल्हियुनि ते, पर ध्यानु ॾींदासीं त ख़बर पवंदी असांजी आत्मा हिकु ई आहे। ही नॉलेज माना असांजो मोह ख़तमु। ही आत्मा थी ॻाल्हाए, ही आत्मा थी ॿुधे। असां बाथरूम में अकेलो माण्हू हूंदो आहे, गानो ॻाईंदो आहे, कंहिंजे वास्ते ॻाईंदो आहे? सोचियो अथव? कोई ऑडियंस न आहे ऐं हुनजो गानो ॿुधण जहिड़ो बि न हूंदो आहे, पर स्टिल ही इज़ सिंगिंग, शी इज़ सिंगिंग। So who is singing and who is listening and why? जेको ॻाए थो उहो ई ॿुधे थो। सेल्फ एंटरटेनिंग। तीअं ही आत्मा उहा ई थी ॻाल्हाए, उहा ई थी ॿुधे, जस्ट सेल्फ एंटरटेनिंग।
जॾहिं ख़बर पवंदी त तव्हां चवंदो हीउ त सवलो आहे, पर जेसि ताईं ख़बर नथी पए जेसि ताईं असांजो हिन ते छाकाणि आत्मा तव्हांखे नज़र न ईंदी. यू कांट टेस्ट आत्मा, यू कांट हियर आत्मा, यू कांट स्मेल आत्मा, यू कांट टच आत्मा, यू कांट फील आत्मा. I cannot explain you आत्मा. इन जी व्याख्या न आहे. छाकाणि व्याख्या थींदी आहे शब्दनि सां ई. शब्द संसारी आहिनि, इहे अखर सभु संसार आहे. जेके हिन अखर में ॿधी न सघंदो उहा आहे असांजी आत्मा. तव्हां नालो हुनखे कुझु बि ॾियो, ईश्वर चओ, परमात्मा चओ, भॻवान चओ, गॉड चओ, तव्हां कुझु बि नालो ॾियो, नेमलेस. त जॾहिं असांखे आत्मा ॾिसण में ईंदी, दैट मीन्स वी आर आउट ऑफ मोह. जॾहिं असांखे संसार ॾिसण में ईंदो, असां मोह में फासी पियासीं. ही मुंहिंजो पुटु आहे, माना तव्हां मोह में फासी पियो. ही मुंहिंजी धीउ आहे, माना मोह में फासी पियो. ही मुंहिंजी कार आहे, माना मोह में फासी पियो. कार उते ई आहे, पुटु उते ई आहे, धीउ उते ई आहे. ही बि परमात्मा जो रूप आहे, हू बि परमात्मा जो रूप आहे. पोइ मोह कोन्हे. ईअं न आहे त मोह हली वियो माना तव्हां पुट खे फिटी कयो, धीअ खे फिटी कयो. ईअं न आहे. उहे सभु हूंदा, पंहिंजी जॻह ते सभु हूंदा. तव्हांजी जेका संसारी ड्यूटी आहे उहो तव्हांजी कमु हलंदो पियो, उन में कोई फ़र्क़ु कोन पवंदो. पर मुंहिंजो पुटु आहे त ॿिया पुट छा आहिनि? दुश्मन थी विया न, उहे ॿिया आहिनि. यू आर इन अ डिल्यूडेड पर्सन. ऐं डिल्यूडेड पर्सन ते तव्हां विश्वास कोन करे सघंदो. जेको मोह में फाथल आहे उहो संसार में कीअं ठीकु सां हली सघंदो? पाण दुखी थींदो, ॿियनि खे बि दुख ॾींदो. त ही ममता, ही अटैचमेंट, ही मुंहिंजो मुंहिंजो, हमेशह ही मुंहिंजो आहे, ही मुंहिंजो आहे, ही मां आहियां, मां त हीअं आहियां. असां त हीअं ख़ाली पराठा खाईंदा आहियूं, चपाती असां खाईंदा ई न आहियूं. ही सभु मोह आहे, फाथल आहे. इहे गप में फाथल इंसान कीअं हूंदो आहे, तीअं आहे. हिन गप मां जेको ॿाहिरि निकिरी वियो उहो मोक्ष थी वियो, मुक्ति थी वई. मुक्ति मिलंदी माना छा थींदो? माना ही मां, मुंहिंजो, तुंहिंजो सभु ख़तमु. ही सभु हुन जो, असां बि उन जा. त ही श्लोक उपनिषदनि में बि थोरे अलॻि नमूने सां तव्हांखे ही श्लोक बार बार मिलंदो. तव्हां कोई बि सनातन धर्म जो ग्रंथ खोलियो, उन में ही तव्हांखे ज़रूरु मिलंदो. त हाउ टू ओवरकम डिल्यूजन, ही फॉर्म्यूला. मोह मां असां कीअं ॿाहिरि निकिरूं? असांखे बसि हीअ ख़बर पए त असां सभु हिकु आहियूं. हा, मुंहिंजी ड्यूटी आहे, मां पंहिंजे पुट खे पालियां, मुंहिंजी धीअ खे पालियां, इहा मुंहिंजी ड्यूटी आहे. पर इन जो मतिलबु ईअं त न आहे ॿिया न पलजनि चङी तरह सां. मुंहिंजा ॿार पढ़नि, हू न पढ़नि. न, हू बि पढ़नि. दे आर इक्वली इम्पॉर्टेंट. ही बि हिकु रिफ्लेक्शन आहे, हू बि हिकु रिफ्लेक्शन आहे उन ई परमात्मा जो. शरीर अलॻि अलॻि आहिनि, आत्मा उहा ई आहे ॿिन्हिनि में. त आई विश सेम फॉर अदर्स. मां पंहिंजी ऑब्लिगेटरी ड्यूटी कंदुसि, पर मां इहो चाहींदुसि त भई मां त सुखी थियां, संसार सुखी थिए. मोह में फाथल चवंदो मां सुखी थियां, संसार जो जेको थियणो आहे थिए, संसार ॾिसी वठंदो, मुंहिंजो छा? स्वार्थी माण्हू चवंदो मुंहिंजो छा भाई, मां पंहिंजो कमु करे छॾियो, मां पंहिंजा कर्ज़ मिटाए छॾिया, मुंहिंजो छा? तव्हां पंहिंजो पंहिंजो ॾिसो. ही स्वार्थी माण्हू जा लक्षण आहिनि. अहिड़ो माण्हू दुखी हूंदो आहे हमेशह. निंड में चङी तरह निंड बि न ईंदसि. पोइ सुबुह 6 बजे हुनखे जाग बि ईंदी न, गंदा वीचार मन में. जेके साधु पुरुष हूंदा आहिनि, पहिरियों उहो वीचार ईंदो, पहिरियों वीचार.
जेके स्वार्थी उनखे पहिरियों वीचार मुंहिंजो छा आहे अॼु, दे विल कीप ग्रैबिंग, ऐं ॿिए खे मिलंदो हिनखे दुख थींदो, ॿियो ग़लती कंदो हिनखे दुख थींदो। अरे भई ग़लती हुन कई आहे, उनजो फल हुनखे मिलंदो, हू भोॻींदो, तूं हाणे ई छो थो भोॻें? पर ही स्वार्थी आहे मन। जॾहिं मन स्वार्थी हूंदो आहे त उहो सोचींदो न आहे, उहो बुद्धीअ खे कम ई न करणु ॾींदो, दिमाग़ खे बंदि करे रखंदो, चुप। तव्हांखे विच विच में वीचारी मां छा थो सोचां, मां छा थी सोचां, हीअ ग़लति आहे, हीअ मूंखे तकलीफ़ थी थिए, मूंखे गुस्सो थो अचे, मूंखे हीअ सभु न खपे। त थोरी देरि जे लाइ सोचींदो, मन चवंदो तूं चुप, दिमाग़ तूं चुप करे वे। के माण्हू त दिमाग़ खे एतिरो बंदि करे रखंदा आहिनि, पंहिंजे पाण खे ख़तम बि करे छॾींदा आहिनि। उन वक़्तु बि दिमाग़ साथ न ॾींदो अथसि, हेॾा मन में वीचार हूंदा आहिनि। तव्हां ॾिठो न, इहे हाणे जेको तूफ़ान आयो, उन में समुंड में कीअं पियूं लहरूं अचनि वॾियूं वॾियूं, कीअं हुनजे मन जी हालत हूंदी आहे। Such a man cannot find peace in life. ऐं उन जे लाइ जीवन व्यर्थ आहे। आयो छाजे करे ऐं करे छा वियो? तव्हां आयो घुमण जे लाइ, छा कयो? वञी झगड़ा कयो पाण में ऐं वापसि हली आयो। घुमण वियो, मज़ो कयो, इंजॉय कयो, पाण में हिक ॿिए जो सहारो थियो, जेतिरी तव्हां मदद करे सघो हिक ॿिए खे कयो। अॼुकल्ह त माउ पीउ खां बि न पुछंदा आहिनि, थोरो ॿारु वॾो थियो न आहे उनखे ॿाहिरि खपे, माउ पीउ न खपे। सेल्फिशनेस हैज़ गॉन अप टू दैट एक्सटेंट। ऐं सेखारे केरु थो? इहे ई माउ पीउ था सेखारनि ॿारनि खे। माउ पीउ कंहिंखे बि न खपे, बर्डन आहे। ऐं हिकु ज़मानो हुयो, माउ पीउ जा चरण न छुहंदा त ॾींहं जी शुरूआति ई न थींदा। मां हिस्ट्री नथो ॻाल्हायां, ही हाणे असांजी ॾिठल ॻाल्हि। त चए थो, सी एवरी बीइंग इन मी, यू आर आउट ऑफ मोह। सिंपल। इफ यू डोंट सी एवरी बीइंग इन मी, यू आर इन मोह। नो चॉइस इज योर्स। उनजो कुछ बि रोल न आहे। ही ॿुधाए थो हीअं हीअं थींदो, करणो थी कर, न करणो थी न कर। दैट चॉइस इज योर्स। 36 अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि। Even if you are the most sinful of all sinners, you shall verily cross over all sin by the raft of knowledge. पापिन सभिन में हुजी तूं महापापी पापाचार, तब ज्ञान तुरही चढ़ी पवंदे पापन खां पार। ॾिसो, हेसि ताईं अचण खां पोइ घणनि खे इहो सुवालु ईंदो आहे, भई मां त जीवन में कुझु कयो ई न, मुंहिंजा 50 साल निकिरी विया, मां खाली खायां पियो, सुम्हां पियो, खावां पियो, सुम्हां पियो। या के चवंदा आहिनि मां त चोरी कई, मां त ब्लैक मार्केटिंग कई, मां त स्मगलिंग कई। के चवंदा आहिनि मुंहिंजो मन त कॾहिं शुद्ध हुयो ई कोन, पापनि सां भरियल हुयो। के चवंदा आहिनि असां कॾहिं मंदर जो दरवाजो बि न ॾिठो आहे। भॻवान असांखे न खपे, वी आर सेल्फ सफिशिएंट। के चवंदा आहिनि असां वटि साइंस आहे, असांखे स्पिरिचुअलिटी न खपे। पर हेसि ताईं अचण खां पोइ उन्हनि खे रियलाइज़, जीअं उमिरि वधंदी आहे ऐं आनंद न मिलियो आहे जेसि ताईं, तेसि ताईं इंसानु कंफ्यूजन में रहंदो। 10 साल 20 साल 30 साल त ट्रायल में हली वेंदा आहिनि। पोइ तंहिंखां पोइ धीरे धीरे लॻंदो आहे भई हाणे मिलंदो सुख, सचो सुख, मन जी शांती मिलंदी। 40 साल हली विया, पोइ थोरो थोरो कोशिशि कंदा आहिनि, 50 हली विया,
पोइ सोचींदा आहिनि अरे देयर इज़ समथिंग रॉन्ग विथ मी, पोइ एनालाइज़ कंदा आहिनि, ख़बर पवंदी न अरे मां त पापी आहियां, मां कहिड़ा पुण्य या कर्म कया आहिनि जो मूंखे मन जी शांती मिलंदी, हाणे कहिड़ो फ़ाइदो, तंहिंखां नथा ई कयूं भगवत गीता कैंसिल। के ईअं सोचींदा आहिनि, पोइ उन्हनि खे भॻवानु ॿुधाए थो तव्हां भले महापापी हुजो, तव्हां अॼु ॾींहं ताईं ग़लति रस्ते सां विया आहियो, ॾाढो फास्ट वियो, यू हैव मेड वेरी गुड प्रोग्रेस, पर ग़लति रास्ते सां, ग़लति डेस्टिनेशन, तव्हां वञो था फास्ट पर काथे नर्क जे साइड में। हाणे चए थो भई बसि तव्हां मुड़ी वञो, हाणे मुंहिंजो रस्तो पकड़ियो तरी वेंदो। भले तव्हां पाप कर्म कया आहिनि, भले ग़लति तरीक़े सां तव्हां पंहिंजी लाइफ गुज़ारी आहे, भले तव्हांजो मन कॾहिं तव्हांखे साथ न ॾिनी, हमेशह गड़बड़ में रहियो, उदास रहियो, टेंशन, स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, महीनो महीनो, ॿ महीना, टे महीना माण्हू डिप्रेशन में रहंदा आहिनि। ॾिसी करे बि भउ थिए असांखे, सोचे करे बि भउ थिए, पर ॾाढी ख़राबु कंडीशन आहे माण्हुनि जी। जंहिंखे सत्संग मिलियो उहे नसीब वारा आहिनि, दे आर आउट ऑफ इट। सभिनी खां वधीक हाणे सेल अमेरिका में कहिड़ी ड्रग आहे त एंटी डिप्रेशन, हू दवा ॾेई करे उन जे दिमाग़ ते असरु कंदा आहिनि जीअं हू वीचार बंदि थी वञनि, पर ही केमिकल्स आहिनि, ही पंहिंजो असरु ॾेखारींदा, हाणे त इफेक्ट ॾींदनि, पोइ साइड इफेक्ट ॾींदनि। इट इज़ लाइक एनी ड्रग्स, जेके नशे जी दवा हूंदी आहे न, उहो खाईंदा आहिनि, उन्हनि खे मोमेंटरीली ॾाढो सुठो लॻंदो आहे, दे आर ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, उहो 7th हेवन में हली वेंदा आहिनि इंस्टेंटली, पर उन जी जीवनी घणी, हाउ मच लाइफ दे हैव। हिन जा साइड इफेक्ट्स तव्हांखे साल में, 1.5 में, 2 में ख़बर पवंदा, and then your life is ruined. Once you are dependent on drugs, your life is ruined. पहिरियों ई पाण खे संभालियो, जेसि ताईं ख़बर न हुई तेसि ताईं जेको थी वियो थी वियो, डोंट वरी। कृष्ण भॻवानु चए थो जेको थी वियो थी वियो, हाणे खां वठी, अॼु खां वठी, दिस मोमेंट ऑनवर्ड्स, जस्ट चेंज द डायरेक्शन। भले तव्हां पहिरियों फास्ट वियो, हाणे धीरे अचो, नो प्रॉब्लम, भले अञा 20 साल लॻनि, नो प्रॉब्लम, पर राह त सही पकड़ियो। हाणे तव्हांखे ॿुधायो अथई, ज्ञान जो महत्व ॿुधायो अथई, हाणे चए थो हिन नाव में, हिन ज्ञान जी नाव में वेही रहो, बसि तव्हांखे करिणो छा आहे, हाणे हथ पेर पिया हलायो, हाणे नाव में वेही रहो, एतिरो ख़ाली नाव में वेहणो आहे। कहिड़ी नाव? ज्ञान रूपी नाव, राफ्ट ऑफ नॉलेज, ज्ञान प्लवेनी। पोइ तव्हांखे चिंता न आहे, हीअ नाव तव्हांखे बरोबरि वठी वेंदी। असां चवंदा आहियूं न, बेड़ा पार थी वेंदे, जीवन सफल थी वेंदे। ही नाव जो एग्ज़ाम्पल सभिनी ग्रंथनि में आहे, हुन ते थोरो वधीक चर्चा कंदासीं, पर ॿिए दफ़े।